वफ़ाक़ी सरकार तरफ़ां सप्लीमेंट्री बजट ॾियण खां पोइ पेट्रोल समेत आम वाह जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। इन बाबति सिंध असेंबली जे मेंबरनि सां धरती टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर शबीर लाशारी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। हम खुद अवाम है, ऐसा नहीं है। अगर मैं एक अपने घर में मिनिस्टर हूँ तो मेरे भाई, मेरे बहनें, मेरा रिश्तेदार, हमें एहसास है और हम ये भी देख रहे हैं कि अगर हम ही आना होते तो हम क्या कर रहे होते। तो ये खमियाजा है जो हमें जिस थर्ड ऑप्शन को लाया गया था उसकी वजह से भुगतना है। पूरी दुनिया देख रही है कि पाकिस्तान की रियासत ने माजी में किस तरह से इंटरनेशनल कमिटमेंट्स नहीं निभाई और अभी भी आप देखें कि वो मॉनिटरिंग कर रहे हैं कि पहले हम उनकी शराइत पूरी करें और फिर उसके बाद करें। तो अब असेंबली में ये बात हो रही है, अगर आप देखें पीपल्स पार्टी की तरफ से, कि कैसे अखराजात को कर्टेल किया जाए, किस तरह से, तो तकलीफ तो है। बार महंगाई हो गई है, गलत पिछली हुकूमत की पॉलिसियाँ, IMF के साथ गलत मुआहदा जिसको निभाना पड़ रहा है क्योंकि एक इंटरनेशनल कमिटमेंट किया और ये नहीं होता कि मैं हट जाऊंगी और कोई और आ जाएगा और वो बात मानने से इनकार कर दी जाएगी। ये मुआहदा बहुत पहले 3-4 महीने पहले हो जाना चाहिए था। अॼु मुंहिंजो ख्याल आहे उहे शर्मिंदा आहिनि ऐं शर्मिंदा हूंदा यकीनन, छो जो मुल्क खे तहस नहस करे छॾियो, मुल्क खे तबाह करे छॾियो, मुल्क खे बदहाल करे छॾियो। ज़ाहिर आहे जेकॾहिं अॼु हिन असेंबली खे ठहण में कई साल लॻा पर ॾहण में तमामु घटि टाइम लॻंदो। साईं ये महंगाई जेका थी आहे, महांगाई इमरान ख़ान जे प्यार ऐं मोहब्बत जे करे थी आहे। जेको माण्हुनि खे दिलनि में इमरान ख़ान हूंदो त इमरान ख़ान वॾो को क्रिकेट जो कप्तान आहे, पाकिस्तान लाइ एॾा फंडिंग आणींदो, हाणे ही उनजो ई कहर पियल आहे। ऐं मां इहो ई चाहींदुसि इमरान ख़ान सुठो थी त इन सियासत तो इस्तीफ़ा ॾे। सियासत तुंहिंजी वस जी ॻाल्हि न आहे, सियासत करे त गोगीबाजी करे या पिरानी करे तुंहिंजी वस जी ॻाल्हि न आहे। ऐं मां इहो ई चाहींदुसि त ही जेको असांजे पाकिस्तान जे अवाम ते महांगाई जो बोझ आहे, तेल, डॉलर, सोन, हर खाधे पीते जी शयूं वधी वियूं आहिनि ऐं इहो इमरान जो असां ते इहो महिरबानी आहे। महंगाई तो थी है पर तव्हां ओवर वर्ल्ड में तव्हां ॾिसो त जहिड़े तरीक़े सिचुएशन जेकी आहे पूरे दुनिया जे अंदरि, इहा ख़ाली पाकिस्तान में न पर पूरी दुनिया जे अंदरि महंगाई थी आहे। पाकिस्तान जे अंदरि त अञा अल्हम्दुलिल्लाह सर्वाइव इंसान करे सघे थो, पर यूरोप जे अंदरि तव्हां ॾिसो त 5 अगरि घर जा भाती आहिनि त 5 जेसि ताईं न कमाईंदा तेसि ताईं खाई न सघंदा। त इहे शयूं आहिनि ऐं सम्झां थो त हिन गवर्नमेंट जेकी आहे इन शइ ते कंट्रोल करण में कामयाबु थी वेंदी ऐं इहे शयूं जेके आहिनि इन्हनि खे थोरो बर्दाश्त करणो पवंदो अवाम खे। सिंध असेंबली जे मेंबरनि मुल्क में ताज़ो आयल महांगाई जो ज़िम्मेवार इमरान ख़ान जी PTI सरकार खे ॾींदे चयो आहे त मुल्क में जेका महांगाई थी आहे उनजो ज़िम्मेवार इमरान ख़ान आहे, जंहिं मुल्की मईशत खे पंहिंजनि जेको आहे पॉलिसियुनि सां तबाह कयो, जंहिंजे करे अॼु मुल्क जो अवाम भोगे रहियो आहे। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शबीर लाशारी, धरती TV न्यूज़।